अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बखेड़ा हलन माया तांजो पांजो यूट्यूबर केड़ा जा भोसड़ी के यकीन आ मांगे तां भी सोचींदा हूंदा त तां जी ज़िंदगी भी ईअं हुजे 6-7 गर्लफ्रेंड हुजनि 8-10 गाॾियूं हुजनि ईअं माना पोयां 7-8 छोरा ईअं कुते वांगुरु वात पटियो बीठा हुजनि माना दाबो हुजे अहिड़ो जो बिल्कुलु ईअं ख़तरनाक। पर कुझु माण्हुनि जी तव्हां खां बि अॻिते सोच आहे, एॾी सोच वॾी आहे हुननि खे लॻंदो आहे काइनात ई उन्हनि लूसिन लाइ ठाही वई आहे, हीअ सॼी दुनिया उन्हनि जी आहे, मतिलबु हुननि खे जेको वात में ईंदो चवंदो। मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, मूंखां बि किना गंद करण वारा माण्हू हुजे माना जेके इंडस्ट्री में पुॻा आहिनि, पंहिंजे पाण खे वॾा सुपरस्टार सम्झा आहिनि, अॼु बिल्कुलु रोज़ कबो मेरा जो उखाड़ना है उखाड़ लेना, समझा। जुमो 8 ॾींहं थिया थी टिकटॉक ते आयो आहियां किना, जुमो 8 ॾींहं थिया थी टिकटॉक ते आयो आहियां किना, चलाए हबीब सुमरो टिकटॉक वारो। अम्मा नंढे हूंदे ॻाल्हि कंदो, शक्ल भली न हुजे त माण्हू ॻाल्हि भली करे, त पंहिंजो बूथ धो त सही साफ़ करे पोइ त मरो टिकटॉक दे। जेकॾहिं आहे न मैदान में त दस्त ईअं वड़ा वेंदई, दस्त वड़ा वेंदई। वरी चओ था त वरी लीमू ईअं थो करे, बाबा लीमू कहिड़ो कारो मुंहुं करे, पंहिंजा लक्षण बि त ॾिसो, सफ़ा गंद करे बीहंदा रहो, पोइ वरी चओ था असांखे त गारियूं ॾियनि। घणो ई किन कयो छोकिरनि टिकटॉक ते, हाणे छोकिरनि जी वारी आ। चवे आवेस मला कंडियारे वारो, हाणे छोकरा न चंदा। ओ बादशाह, छोकिरा नचनि भले, ख्याल कजो त छोकिरा चबनि, इहो ख्याल कजो रघु। बाक़ी जेके कमु कयो पिया न भला आहिनि माशाल्लाह, ॾाढो भलो पिया कयो, बस रुगो इहो ख्याल कयो। वाह ही जेके छोकिरियूं इंस्टाग्राम ते मैसेज कंदियूं न, मूंखे जीएफ टा, मूंखे जीएफ टा। ओ भाई कहिड़ियूं न्याणियूं आहिनि जेके बाबा हिन गरीब खे तंग थियूं कनि, ही पाण ई 5 मिंट तव्हां मुंहिंजे लाइक ते आशिक थिया हो या कमेंट ते? ओ बादशाह, यकीन कयो इहो ई माण्हू आहिनि जेके राति जो पाण खे मैसेज कंदा आहिनि गुड नाइट वारो, ऐं यकीन कयो इहो ई माण्हू आहिनि जेके पंहिंजे ॿार ते हरूभरू कंहिंजो न कंहिंजो नालो लिखी करे चवंदा आहिनि आई लव हिम। सो अहिड़नि माण्हुनि खां थोरो पासो कयो, ही थोरो ख़ुशफ़हमी जा बीमारी मरीज़ आहिनि, हिननि ते मां अलॻि ठाहींदुमि। सो थोरो हिन खे थोरा हाली फ़िलहाल इग्नोर कयो, मूंखे ख़बर आहे तव्हांखे हिन ते बायूं आहिनि, पर हाली इग्नोर कयो। रही न सघंदो हाँ धार तो खां। ओ मासी मां त चवां धार ॾिस भलो आहे, गॾु रहंदो हरू गैरत में पंहिंजो पाण मारींदो या तोखे न को हणी विझे को सिरोटू। बाबा इहे छा मतिलबु आहे? यकीन कयो इहे ओड़ी मासियूं आहिनि जेके पाण सॼी उमिरि शादी न कंदियूं आहिनि, न कजो सूर न, पोइ वॾियूं थी पाण चवंदियूं आहिनि त मूंखे धार छो थो रही। माना मूंखे हींअर सो नथो ॻाल्हाइणु चवां, मां ॻाल्हि जो सम्झी विया मक़सदु, हाणे छा चवां मां हिन ते, वॾो आहे बसि, वॾी आहे मतिलबु जेकी बि आहे धूड़नो सॻिते थी। अक्सा मुंहिंजी थी, जेकॾहिं उन अख खणी बि तकियो न, या अख कढी छॾींदो साईं। अरे परे हटी भी अक्सा मुंहिंजी थी मथा कुटर क्या है। ओ भाई वरी सुरती मां निकितल ॿई मश्करा जेके पंहिंजे पाण खे अलाए छा सम्झा आहिनि। हाणे इहे वरी हिकिड़े अमरा खे वठियो करे चवंदा त अक्सा, हाणे अक्सा पाण हिन खे ॾिसी करे 2-3 मिंट अफ़सोस त कंदी त कहिड़े माण्हू ते वठी असांजे नाला ई रक़्स था कया वञनि। मतिलबु कुझु बि ॾेखारे छॾियो, कुझु बि थी वियो, फनी आहे, परावा डायलॉग थी विया, कुझु ई न आहे, फनी आहे, टैलेंट भेण चो टैलेंट। असां ॿिनि खे गॾु ॾिसी कुझु माण्हुनि खे बाहि लॻी वेंदी आहे, सफ़ा सड़ी वेंदा आहिनि पंहिंजे साड़ में। चवे अनवर मंगरियो खैंजू वारो, उन्हनि बेवकूफ़नि खे कोई सम्झाए त पंहिंजी रत था साड़ियो, पंहिंजो ई नुक़सान था कयो। ओ बादशाह, इहा ई ॻाल्हि मां बि उन खैंजू वारे खे सम्झाइण थो चाहियां त पंहिंजा पैसा पंहिंजो नुक़सान न कयो बाबा। छो भला अची पैसा घणा थिया त थिया, छो था इहो कमु कयो बाबा, छो था इहे शाइरियूं ठारायो। मां नेक्स्ट वीडियो बाबा, बस उन में हर हिकु माण्हू सां झेड़ो कयो अथई। ओ वाह, ताज़ो धणी जो इंटरव्यू आयो आहे त हर हिकिड़े शेर जो मां 1000 रुपया वठंदो आहियां, ऐं हिते शो ऑफ ईअं थो कली दुकान वारे जो झुलाए ॼाण डोलन ट्रपिन चाची जे पुफी जो पुटु हुजे। मतिलबु एतिरो एटीट्यूड छो चाचा, छो एतिरो यार? इहे फैक्ट्री आहे संधी साहब तव्हांजी, बिल्कुलु मञुमि, माना ई ओके जी रिपोर्ट। ओ वाह, हिन गाने जो मक़सदु इहो आहे त हिते इश्क रुसवा न आहे, हिते इश्क ओपन आहे। बसि जंहिं वटि गाॾी हुजे, पैसो हुजे, दम हुजे उहो अची वञे, बसि माना सभु कुझु हुन लाइ हाज़िर आहे। जेको बि हुजे, केरु बि हुजे, कहिड़ो बि हुजे, किथे जो बि हुजे, कीअं बि हुजे, केंजू जो हुजे, वेंजू जो हुजे, लोंडे जो हुजे, फासे जो हुजे, मीरपुर जो हुजे, सांगेड़ जो हुजे, मां चवां अची वञे बसि। ओ बादशाह, तुम हो इन ॻाल्हि जो त असांखे गम हो, बाक़ी असां कहिड़ो मथो था पिटियूं थिए, बाक़ी तोखे ॾिसी असांजो छो थो सड़े, इहो ई थो सड़े। तुम हो इसीलिए हम इधर गम हो, अलाह को असांखे गुम करे या तोखे गुम करे, बाक़ी कमु घणो आहे, मां त बर्दाश्त ई नथो करे सघां। हाणे यार जाॾे वञा थो तूं मुंहिंजे कटे छो थो अची? छा कयां यार, दोस्ती अहिड़ी आहे, जाॾे वञा थो चवंदा ॿियो कर दे। हेॾे ओ बादशाह, छा थो चवनि? जाॾे वञे थो गॾु छा था चवनि माण्हू? चवंदा ॿियो कर दे, चवंदा ॿियो कर दे, चवंदा ॿियो कर दे, चवंदा ॿियो कर दे। प्यार करके फना थी गए।
ओ बा मूंखे लॻे थो मासी जो वीडियो न आहे कंहिं छोरे हराम पाई करे हिन खे माना आऊं त छा लेन वेन ॾेई छॾियो आहे छा भले मूंखे वाया छो कहिड़ो फ़र्क़ु थो पए हुमर कहिड़ो मूंखे गुलाब जा गुल चवंदा आहिनि सभु अहिड़ो चवंदा आहिनि सो इहो ॻाल्हि न आहे मसइलो इहो आहे त हिते कुझु न कुझु मसइले में हरकत आहे ईअं त वीचारी कपिड़ा वपड़ा पाए ईअं कंहिं छित ते कुंड में चढ़ी करे ठाहे थी त को त मक़सदु हूंदो ईअं केरु थो करे हिन उमिरि में न केरु कंदो ऐं हिनखे मेंशन करण वारनि खे साईं मां सम्झी आयो जा जंहिं मूंखे मेंशन कयो आहे हिन वीडियो ते हिननि जे ते सो हिनखे चवां थो मुंहिंजी पुफी जी धीउ न आहे जीअं वणेसि तीअं करे वञी रुगो मेंशन न कयो माना कहिड़ो को वीडियो हुजे त मूंखे ॾियो भले मां कंदोमांसि रोस्ट पर ईअं हरू न कयो मूंखे रत सड़ंदो आहे मां बीमार आहियां क़ुर खे मने राजा भाई तू यार सदाई पकड़े छो हुआ यार बबर ॻाल्हि इहा आहे जो मां एसी में रहंदो आहियां घर में एसी कार में एसी त छा कयां पकड़ां ओ बादशाह हाणे हिन ॻाल्हि जो आहे कंहिं वटि जवाबु आहे को इंजीनियर डॉक्टर वाक्टर को आहे हिते हेठि को मरे हेठि कमेंट में ॿुधाए मूंखे त इहो सही थो चए एसी में रहण वारा माण्हू जेके गाॾी कार सभु शइ में एसी हुजे उहो माण्हू ॿाहिरि रहंदो त पघर ईंदो इहो जवाबु ॾिजो मूंखे कमेंट में असां कल बि सुणायासीं अॼु बि आहियूं फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे कल आंटियूं फिदा आहियूं अॼु उन्हनि जूं छोकिरियूं हो बा मां अॻु में सॉरी कंदुमि छो त मां पर्सनली कंहिंखे बि अहिड़ी ॻाल्हि जो जवाबु न ॾींदो आहियां पर तुंहिंजो हिन वीडियो मां थोरो हल दिलि टचिंग कई आहे थोरो त मां तोखे जवाबु ॾींदुमि थोरो इहो नहीं सही असां कल बि सुणा यार ये भंगार की शक्ल के है निकल लौड़े पहली फुर्सत में निकल या लास्ट में क्लियर कयां त 5K वारो जेको Q&A वीडियो आहे उहो लाज़मी ईंदो ऐं उहो मूं जेके बि सवाल आहिनि उहे कढी छॾिया आहिनि ऐं उहो कुझु मसइला आहिनि उन जे करे न पियो अची सघे मुंहिंजी तबियत ख़राबु हुई ईद खां वठी यकी मतिलबु मूं लीमियो वारी स्टोरी ठाही त बि ख़राबु हुई तव्हां महसूसु करे सघो था उन वीडियो में ॾिसी करे बहरहाल उहो वीडियो ज़रूरु ईंदो उनजो इंतज़ारु कजो ऐं हिन खां पोइ थी सघे थो को सॉन्ग वग़ैरह रोस्टिंग वग़ैरह अचे कुझु ऐं उहा वीक में माना 2 चकर लाज़मी वीडियो ईंदो इनशाला मतिलबु चयो आहे इनशाला ईअं ई थींदो ऐं फेसबुक ते असांजो पेज आहे उन ते मीम्स वग़ैरह अपलोड कंदा आहियूं अगरि उते बि अची वञो त तव्हांजी वॾी महिरबानी इंस्टा बि अथां अगरि जे कंहिंखे बुरो लॻो आहे को वीडियो में को मसइलो आहे को कीअं बि आहे जेकी बि सलाह आहे तव्हां इंस्टा ते मूंखे ॾेई सघो था इंस्टा ते मैसेज पढ़ंदो आहियां ऐं कुर्ब एहसान शापित होगी ये धरती हमारी खातिर खुशबूदार फूल और कांटे भी बोएगी ये हमारी खातिर क्योंकि निकाले गए इस धरती से हम धूल की तरह धरती पर गिरेंगे हम धूल बनकर